ठहराव शुरू करते हैं बिना किसी बकचोदी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा साईं खैरा। वालेकुम सलाम भाई। खैरा बाबा मजे में जोड़ है बाबा बांह टूटी भैया साकी है हो वाह लफर बांह टोड़ाए बने खैर जाए साईं गाल ये है जी जी हम खोलायो एकड़े दात फिरिया दला जी हुकुम हुकुम ओ पाण वारो छोरो कोने केड़ो ओ जे लफर तू हलंदो है हाँ न वो न वो शहनशाह कोने जी जी उन मुखे मुसा विड़ियो हाँ वो गाल में कुछ कोन हो जी बस सट्टा कढियासीं पन मां उन हेकड़े में बूर बे में सट्टो बूर वारो वो मुंजो तो के शर्म कोन तो अचे बुध न बाबा ना तू गाल मुजी बुझ पूरे सटन जे मूड फैसला कणी हेडो 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 निंड मुजी खराब कर हां उन मुजा हाथ पैर टोड़े उन जो दाद फिरिया दला हूं बूर ला कान आयो न्या आई लोफर इन कम पे इने करे फैसलो को न कोन कया करे हां गाल बुध हां बुधा बुधा हयो मुखे मु सट्टो मुटा उन मुखे सट्टो हयो पूर पूरी खादई सही है हां मु उन के झलियो मु खमीस जे फांड में झलियो मु कपड़ा थोड़ो फाटा उन मुजी ये हालत के मथो पाड़े है मुजी बाह जोरे छडी छादा टोली इन फांट थोड़ो फाटन इन मुआ है पांजी ईस हां ने फोन कयूं साईं हाण मर्जी वारा दाद फिरिया तमी कंदा असी गरीब माण्हू न्यो फोन कयूं था ने के लोफर माण्हू वडन जे ख्याल केंदा वडन जे ख्याल केंदा कयो बूरो सटन जा विड़ो कौन फैसलो के आ गलत माण्हू गुरा ने तो उन में दो कोन ने न केड़ो शहनशाह शहनशाह नो नालो पड़े केड़ो शहनशाह साईं अञा थोरो अच्छे साईं ही नंबर आ लगाईस पक्को हाण लगाईस भला हेलो दला तू ये बारन की कुटी नो बने बाऊ पट्टी नो बने हैं साईं पट्टी को झोरी है मु यती मजी ए सॉरी शरीफ मु तो यो नंबर कोन लगायो शहनशाह केड़ी नंबर लगायो भाई साईं सॉरी तो मथ्यूं लगायो हुंदो ही शहनशाह जो मथ्यूं तो लगायो पो हुंदो हां ही गलत तो बी बाऊ टोलीस ओह नो हेलो शहनशाह हाँ तू अचो होता के मुंजी दे होता के दे न कम 2 मिनटन में पूजी थे सही है हाँ बस पूछ ओके साईं अचे पियो 5 मिनट सब्र कर पुजण वारो आहे बस वो अचे तो वहाँ फैसलो कयां याली मदद यो ना को यो साईं यो वे तो हिन के व्याले वेठो वे तू तो वे फैसला वेणा कौन गुरा वे साईं अञा भी ॾिस भला रत गरम लॻो पियो मारींदो बूर सटी दा विड़ू दा शर्म को तो जी बाबा हुन मुंहिंजा ना कपिड़ा हेॾा हे ना फाड़ी यार नए कपड़े बाहर टोड़ी आई हा पो हुन कीअं सुबाया मूं हुन खां पुछ साईं मुंहिंजी हुन में ग़लती थोरी मूं झलियो मूं भॻो सटो हाणी मूंखे हू खणी बूर मुंहिंजो शर्म तो जो तोखे कोने टके यो तू पढ़ी लिखल माण्हू नालायक ॿार तो ख़बर पाए ऐं हेॾी ॻाल्हि ॿूरे फैसलो लाहियो मूं पढ़ी लिखल माण्हू या न बा केॾो नुक़सान थी वियो न ग़रीब जो कपिड़े ना कोन विड़ियो हिन सां नराणे वात पे ॻाल्हाई मूंसां छा चए छोराई न साईं न तो जी मूंखे ख़बर अथई ना साईं मूं हुनखे कुझु कोन चयो हुअमि हू पाण वारे हुन वारे छोरो बि हो असां सां कॾहिं जमादार वारो उहो बि मूंसां कढो साईं शादी तो हेतिरी वियो ले तो लांती ते मूंखे एतबारी कोन्हे माण्हू सभु ॻोठिया गॾु कंदे वरी बि हिन जे हक़ में था ईंदो ग़लति करियो जो फैसला खणियो अचनि
सटाई वडेरे साईं बाप बधाई 5000 खर्च आयो पिनी हाणे बांह टुटिया खर्च दे हिनखे हिनखे कहिड़े कहिड़े मौजा कर गरीब माण्हू गॾी गॾी हलण वारा कीअं ॾियां ख़र्च कीअं ॾियां तूं ॿुधाए कीअं ॾियां ग़लती हिनजी ख़र्च आऊं वॾेरे खे कोटी हाणे यार वॾेरे माण्हू कोन था यार वॾेरे खे कोन था पुछो न हिनखे आऊं कहिड़े हिसाब में पैसा ऐं भैया स्लो कयो ऐं हिन सां स्लो कर यार मूंखे कीअं ॼाणो यार इज़त यार वॾेरे इज़त यार तूं हुतां पे चंबाणी हुतां पे फ़ैसिलो करण आयो विढ़ण आयो हिकड़ी बार खैर तू पातर मूंखे अञा घुरायो हिनखे छॾी हिते वेठो साम्हूं वेहो मूंसां बदमाशी पियो करे तोखे वॾेरे ते एतबार कोन्हे साईं पैसा मूं गरीबो तां पिनी उतार कयां यार 5000 हिनखे ॾे स्लो न आऊं कहिड़ो स्लो करे हिन सां यार गॾी हलण वारो माण्हू यार हिते विढ़ण कोन घुरायो वॾेरो को पग जो ख़्यालु कयो यार हिनजी झल ॾे हिनखे ॿुधाईंदो वरी पैसनि जी ॻाल्हि था करियो इहो धमकी पियो ॾे हाणे गरीब माण्हू रोए पियो तूं मिड़ी 2000 ॾे कोन ॾींदोसि पैसा बाबा जेको कुझु करिणो आहे ॿिन्ही खे करियो वांदा आहियूं ॿई हिकु नंबर आहे वॾेरो वांदो ही बि वांदो बांह टुटलो नी तू त निकल तो झल वरी कंजर हां तो बजाई पैसा में करे मार वॾे जी इज़त कोने पिटल हा पली निकल माण्हू सोचे ई कोने अहिड़ो रो पैसा आऊं थो ॾियां रो वठ चेक ॾियां इतना पचो में करे हाणे तूं ईअं करे अदनान स्टोर ॾिठो आहे तो उते वञी मुंहिंजे नाले जा वॾेरो चयो मुंहिंजे घणा खपनि 4000 न हा उते वञी 10 मथां घुरे हा पोइ 5000 तोखे उहो ॾींदो हुनजे मुंहिंजे नाले चइजे पोइ पटो ईअं न पोइ तूं मूंखे ख़बर आहे तूं लोफर माण्हू सां गॾु हलेंदो करे छॾियो हाणे पैसा हुनखे ॾियणा उतारा हा वञ इमोशनल पियो कई वञ छोरो हिन खां बचे जाए वरी हणंदो ॿी बांह टोड़ींदो टंग बंग लांती फैसला करे फसी आहियूं वॾेरे इज़त ई कोन्हे माण्हू ने लांती माण्हू ने जिंदू ख़राब करे चटी मूंखे पई फैसला